नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीन तव्हांखे पसंदि ईंदी सुही आहे त ज़मीन ॿिनि जॻहनि यानी ॿिनि मक़ामनि ते रुहंदी आहे। उन जे मुतालिक़ तव्हांजी खिदमत में अर्ज़ु कंदुसि, पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त ॿिनि जॻहनि ॿिनि मक़ामनि ते ज़मीन रुहंदी आहे। नंबर 1, जॾहिं नाहक कंहिंजो खून वहायो वेंदो आहे त मक़तूल जो क़तरो ज़मीन ते किरण सां ई ज़मीन पुकारींदी आहे, या अल्लाह मूंखे इजाज़त ॾे त क़ातिल खे हाणे पंहिंजे अंदरि दॿायां। आवाज़ ईंदी आहे, थोरो सब्र कर, ही तुंहिंजे अंदरि ई ईंदो। नंबर 2, जॾहिं ज़ानी ज़िना करण खां बाद में गुस्ल कंदो आहे। गुस्ल करण वक़्तु पाणी जो पहिरियों क़तरो जॾहिं जिस्म तां लही करे ज़मीन ते किरंदो आहे त ज़मीन ज़ारो क़तार रुअंदे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में अर्ज़ु कंदी आहे, मुंहिंजा मौला मूंखे इजाज़त ॾे त आऊं हाणे हिन खे पंहिंजे अंदरि दॿायां। आवाज़ ईंदी आहे, थोरो सब्र कर, ही तुंहिंजे अंदरि ई ईंदो। त प्यारा दोस्तों, ही 2 मक़ाम उहे आहिनि जिन ते ज़मीन रुअंदी आहे ऐं तड़पी करे पंहिंजे मालिक जी दरबार में अर्ज़ु कंदी आहे, मौला मूंखे इजाज़त ॾे त आऊं हाणे हिन वक़्तु हिननि खे तबाह ऐं बर्बादु कयां। त प्यारा दोस्तों, असां कोशिशि कयूं अहिड़नि कमनि खां पंहिंजो पाण खे बचायूं जेके कम असांजी रुसवाई ऐं असांजी बदनामी जो सबबु बणिजनि ऐं असांजे अज़ाब जो सबबु बणिजनि। प्यारा दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां हमेशह इहा ई दुआ घुरिजे त या अल्लाह असांखे गुनाहनि खां बेहयाई ऐं बुछड़ाई जे कमनि खां बचा। त प्यारा दोस्तों, असां कोशिशि कयूं त पंहिंजो पाण खे अहिड़नि कमनि खां बचायूं त यकीननि असांजी ज़िंदगी बि ख़ुशियुनि वारी ऐं आख़िरत बि असांजी मोचारी बणिजी पवंदी। बसि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में दुआ आहे, मालिक काइनात असां तव्हां सभिनी खे पंहिंजे ख़ासि फज़लो करम सां मालामाल फरमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। त प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मुख़्तसिर मालूमात जेका अव्हांजी खिदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अव्हांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।